नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर लॻ सेखाड़ थाणे जे हद में मेन नेशनल हाईवे तां गुज़रंदड़ हिकु कोस्टर कोच खे नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते थाणे जे लॻ चंद मुफ़ासिले ते टंडोजाम यूनिवर्सिटी जे सिख्या वठंदड़ शागिर्द ऐं शागिर्दाणी समेत उन्हनि सां गॾु उस्तादनि टीम खे हथियारनि जे ज़ोर ते समूरी कोच जंहिंमें 50 जे लॻभॻि शागिर्द ऐं शागिर्दाणियूं उस्ताद ऐं रजिस्ट्रार मोहम्मद खान भंगवार एम्प्लॉयज़ एसोसिएशन जे सदर मंज़ूर हुसैन लाशारी मौजूद हुआ, जेके सिख्या जे लाइ टंडोजाम खां सकरंड वञी रहिया हुआ त सेखाड़ थाणे जे लॻ नामालूम हथियारबंदनि कोच खे रोके हथियारनि जे ज़ोर ते कोच में समूरनि शागिर्द ऐं शागिर्दाणी उस्तादनि खां लखे रुपया रोक रक़म, सोना ज़ेवर, लैपटॉप, कीमती मोबाइल समेत ॿियो सामान फुर करे फरार थी वञण में कामयाब थी आहिनि। वाक़े बाद मुतासिरीन सेखाड़ थाणे ते पहुता, जिते सेखाड़ पुलिस खेनि वापसि मोटाए छॾियो, जंहिं ते फुर मुतासिरीन पारां थाणे जे साम्हूं मेन नेशनल हाईवे ते धरणो हणी वेही रहिया ऐं इंसाफ़ जी अपील करे रहिया हुआ। सदर वेटनरी यूनिवर्सिटी सकरंड अदा ॻाल्हि इहा आहे दरअसल त अॼु तक़रीबन 7:45 बजे हिन सेखाड़ स्टाफ ते असांजी गाॾी पहुती आहे, जंहिंमें असांजा एम्प्लॉइज़, असांजूं टीचर्स, उन्हनि सां पूरे दौरान बदतमीज़ी बि थी आहे। उन्हनि खां पैसनि जी स्नैचिंग थी आहे, मोबाइलनि जी थी आहे ऐं इवन जेके लेडीज़ हुयूं उन्हनि जो गोल्ड बि खरियो वियो आहे, लैपटॉप ऐं इहे क़ीमती शयूं हुयूं। इहा गाॾी इहा असांजी साम्हूं इहा बीठी आहे। इहा गाॾी तक़रीबन ईअं सम्झो त इन रूट ते 8 सालनि खां सुबुह जो वञे थी, शाम जो माना मथो थी अचे। अॼु इहो अणवणंदड़ वाक़ियो थियो आहे। उन खां पोइ असांजा वीचारा एम्प्लॉई हिते बीठा रहिया, उनखे पहिरियां त एॾो रिस्पॉन्स न मिलियो, बाद में उन फ़ोननि ते असां राब्तो माना थींदो रहियो। मजबूर थी करे असांखे माना रोड बंदि करिणो पियो। उन खां पोइ हितां जा जेके आहिनि पुलिस अफ़सर आहिनि उहे राब्ते में आया ऐं असांजो जेकी ॿी मैनेजमेंट आहे यूनिवर्सिटी जी उहा राब्ते में आई। पोइ हिननि असांखे इहो चयो आहे त असां कोशिशि कयूं था तव्हांखे रिज़ल्ट कढी था ॾियूं। असां हिननि खे चयो आहे बाबा तव्हां असांखे रिज़ल्ट कढी ॾिनो त ठीकु आहे, न त अदरवाइज़ जेको कानूनी तरीक़ो हूंदो असां ऑल सिंध यूनिवर्सिटीज़ जे प्लेटफॉर्म ते पूरी यूनिवर्सिटीज़ में ॻाल्हाईंदासीं ऐं असां एतिजाज पंहिंजा हुते रिकॉर्ड कराईंदासीं। प्रेस क्लबुनि ते वेंदासीं त बाबा असां एम्प्लॉई ऐं टीचर्स सिक्योर न आहिनि, ऐं इहो एतिजाज एम्प्लॉइज़ जे हद ताईं न हूंदो, हिन में टीचर्स बि हूंदा ऐं इहो सिंध लेवल ते वेंदो। इन लाइ असां रिक्वेस्ट था कयूं IG साहब खे, SP मटियारी खे ऐं जेको आहे सो वज़ीर आला साहब खे त महिरबानी करे इहो जेको आहे सो हिननि जे ख़िलाफ़ु सख़्त सां सख़्त कार्रवाई कई वञे। असांखे शयूं त वापसि मिलनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे, बाक़ी जंहिं इहो कमु कयो आहे उन्हनि खे सज़ा बि ॾिनी वञे सरेआम ऐं उन्हनि जे पोयां जेके आहिनि मुलक़ीन उन्हनि खे बि सज़ा ॾिनी वञे। ऐं वधीक साईं जन असांखे माना चयो आहे त कुझु ॾींहंनि या कुझु टाइम जे अंदरि असां तव्हांखे रिज़ल्ट ॾींदासीं। असां मीडिया दोस्त हा असां सुबुह जो सर वेटनरी यूनिवर्सिटी जा मुलाज़िम आहियूं। सुबुह जो हैदराबाद खां टंडोजाम खां स्टाफ ईंदो आहे वेटनरी यूनिवर्सिटी सकरंड नवाबशाह में, जंहिंखे सर 2012 में इहा यूनिवर्सिटी ठही। असां 8 सालनि खां मुसलसल सफ़र कंदा आहियूं हिन रोड ते। अॼु सुबुह अचानक असां सां ईअं थियो आहे जो असांजो गाॾी जो डिगी खुली पई कोस्टर जी, त ड्राइवर लही उनखे बंदि कयो आहे मेन हाईवे ते, जेको ही सेखाड़ थाणे जी हद खां 1 किलोमीटर माना सम्झो थाणे जी हद ई आहे सर, वेझो थाणे जे अॻियां ई थियो आहे। तो उन्हनि जेको आहे सो फुर कई आहे। असांजा टीचर्स हुया, प्रोफेसर, लेक्चरर्स, असांजा लोअर एम्प्लॉइज़ हुया, उन्हनि जी जेको आहे मोबाइलूं, सोन, पैसा, लैपटॉप वग़ैरह उन खां स्नैचिंग थी वई आहे। तो असां हिते सुबुह खां वठी वेठा हुआसीं त असांखे पुलिस में जेको आहे त पहिरियां जेसीताणी साहब असांजा अचनि मोहतरम जेके थाणेदार आहिनि उहे आया, पोइ उन्हनि पंहिंजी कार्रवाई कई। मां ऑल सिंध यूनिवर्सिटी फेडरेशन जो जनरल सेक्रेटरी, उन जे एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी बि आहियां ऐं मूंखे उन सिंध जो उहिदो बि आहे। असां पंहिंजी फेडरेशन सां राब्तो कयो आहे, उन्हनि चयो आहे असां सिंध यूनिवर्सिटी खां रोड बंदि कयूं था, हिते तव्हां बंदि कयो। पोइ उन खां पोइ DSP मटियारी आया आहिनि, DSP सेखाड़ आया आहिनि, उन्हनि चयो हिननि खे असांखे ख़ातिरदारी ॾिनी आहे त तव्हां हीअ असां पंहिंजो वापसि कराए ॾियूं था, असां कोशिशि कयूं था। हाणे ॾिसूं था, हिननि चयो आहे त 2-3 ॾींहं असांखे छॾियो। तो मटियारी के बाद सेखाड़ का इलाका, यहाँ हमारी गाड़ी में थोड़ा सा फॉल्ट हुआ तो रुकी गाड़ी, तो फिर 3 लोग आए थे, उनके हाथ में गन थी, हमारे सबसे मोबाइल, गोल्ड, जो भी हमारे पास सामान था, नकद किसी का सब कुछ मतलब इस तरह वो लेकर फिर गए। और थाने पे आए फिर हम थाने पर आए, पुलिस वालों को नहीं मिल रहा था, इतना खास रेस्पॉन्स नहीं। इतने सालों में कभी ऐसा नहीं हुआ, ताउन तो किया है, उम्मीद भी दिलाई है, मसला हल हो जाएगा। अच्छा, आपका ये कि सेफ्टी हो रास्ते में, हमें सामान मिल जाए, सामान नहीं तो सेफ्टी तो आइंदा ऐसा ना हो कभी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।